वाक़ियो हूंदो आहे तॾहिं हादसो आवाज़ हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हां सां नई वीडियो में शामिल थिया आहियूं। अॼु असांजो जेको वीडियो जो जेको मेन प्रोग्राम आहे उहो इहो आहे त फौज़िया सुमरो जो हिकिड़ो दर्द भरियो वाक़ियो हो। फौज़िया सुमरो उहा फ़नकार आहे जेका जरझंग ख़ासि करे थर जा माण्हू हुनखे कोयल सॾंदा हुआ, थर जी कोयल सॾंदा हुआ। थर थियो, बठोरो थियो, उमरकोट थियो, इनमें काफ़ी अहिड़ा जेके हिन जा इलाइक़ा आहिनि इनखे तमामु फौज़िया सुमरो खे पसंदि कयो वेंदो आहे। हुनजो यादगार, हुनजो आवाज़ु जेको हुनमें एतिरी मिठास आहे जो हर इंसान जे दिलि में जेको आहे घर करे वेंदो आहे। दोस्तों, अॼु उन जो हिकिड़ो दर्द भरियो वाक़ियो तव्हांखे शेयर कयूं था, तव्हांखे ॿुधायूं था। ऐं कुझु दोस्तनि खे अगरि असांजी वीडियो सुठी लॻंदी रहे त असां सां लाज़मी शेयर कनि। दोस्तों, लाज़मी आहे, इंसान हज़ार वाक़िया थी वेंदा आहिनि, हर इंसान सां थींदा आहिनि, तव्हां सां बि थिया हूंदा, मूंसां बि थिया हूंदा। ऐं हिन ॻाइणु कीअं शुरू कयो, हुन पंहिंजे पूरे दर्द भरे वाक़िए में बयानु कयो त मूं ॻाइणु किथां शुरू कयो, कीअं कयो, कहिड़े हिसाब में कयो। ऐं मतिलबु हुन पंहिंजा वॾा ॾुख दर्द ॿुधाया, वॾे में वॾा ॿुधायूं। पर दोस्तों, अॼु उन्हनि जो नालो ॾिसो, कीअं शइ ॻाइणु शुरू कयूं, हींअर नालो अञा ताईं हुनजो नालो हले पियो, अञा ताईं उहो सुरीली फ़नकार में सॾी वेंदी आहे। हुनजी आवाज़ में एॾी त मिठास हूंदी आहे कि माखी खां वधीक मिठास हुई। दोस्तों, चलो मां तव्हांखे थोरो हिनजो तव्हांखे फौज़िया सुमरे जो ज़बानी वाक़ियो ॿुधायां थो। उमिरि केतिरी हुई तॾहिं? नंढड़ी हुअसि, मतिलबु 6-7 साल जी तॾहिं खां। तो दोस्तों, फौज़िया सुमरो 6-7 सालनि जी हुई तॾहिं खां वठी हिनखे ॻाइण जो शौक़ु हुयो। वो ॾाढी कोशिशि ॻाइण खे पसंदि कंदी हुई, मौसीक़ी सां दिलि लॻल हुई, तमामु मौसीक़ी खे पसंदि कंदी हुई। हुन हलंदे हलंदे हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो त ॿुधायो जो इंसान जो जेको आहे त जिस्म मतिलबु तड़पी वञे, छिरक इंसान भरी वेंदो आहे, ॾुख अहिड़ो दर्द में हूंदो आहे। अहिड़ो वाक़ियो हो जेको असांखे दिलि में अंदरि मतिलबु ॾुख करे थो वठे। पर हिन जो त बयानी वॾी ॻाल्हि आहे, छो जो इंसान कॾहिं बि पंहिंजे शौक़ु सां शाइरी कंदो त लाज़मी आहे, पर घणो थोरो जेको इंसान कंदो आहे उहो ॾुख में कंदो आहे। कंहिंजा दर्द हूंदा आहिनि, कंहिंजा दाहूं हूंदियूं आहिनि, पोइ इंसान जेको आहे दिलि मां ॿाहिरि कढंदो आहे। ऐं कहिड़े तरीक़े सां उहो ॿाहिरि कढंदो आहे, उन खे इहो फ़नकार मतिलबु ॻाइणी चयो वेंदो आहे, मौसीक़ी चयो वेंदो आहे, मतिलबु राग चयो वेंदो आहे। हिन में मुख़्तलिफ़ आहिनि। उहो हिकिड़े इंसान पंहिंजे दिलि जी जेका ॻाल्हि आहे उहो दुनिया ते पहुचाईंदो आहे। उहो पहुचाईंदो कीअं, दुनिया में ॻाल्हि ईअं पहुचाईंदो जीअं हाणे ॻाइण जे हिसाब सां जीअं केरु ॻाए थो त असांखे दर्द पंहिंजा महसूसु थींदा आहिनि, या केरु अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके असांखे पाण महसूसु थींदा आहिनि। ठीकु आहे, असां में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं, हालांकि ॻाईंदो फ़नकार ई आहे, पर उन्हनि जा दर्द असांजे दिलि में ज़रूरु वेही रहंदा आहिनि। छो जो असांखे पाण कंहिंजे दिलि ॾुखायल हूंदी आहे, कंहिंखे त मनपसंदि माण्हू मिली बि वेंदा आहिनि, के त माण्हुनि लाइ सिकंदा आहिनि, के त माण्हू घर वेठे मिली वेंदा आहिनि। पर दोस्तों, हिन जो यादगार वाक़ियो आहे। मां तव्हां सां अॻिते हली वाक़िए जी शुरूआति कयां थो। हिन जो वाक़ियो अहिड़ो आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां, इंसान जेको पंहिंजा ॻोढ़ा रोके कोन थो सघे। दोस्तों, अॻिते हली मां तव्हांखे वरी बि तव्हां सां वाक़ियो शेयर कयां थो, लेकिन मुंहिंजी अगरि वीडियो ते तव्हां ॾिसंदड़ आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक, सब्सक्राइब ऐं कमेंट ज़रूरु ॾींदा कयो। अगरि कंहिं दोस्त खे कहिड़े फ़नकार जे अॻियां स्टोरी गानो सुणाइणो आहे या को प्रोग्राम कराइणो आहे त मूंखे कमेंट में ॿुधाए सघनि था। अव्हांजी आवाज़ में बेपनाह दर्द समायल आहे। छा इहो दर्दीली दिलि जो नतीजो आहे या आवाज़ परियां खां ई कुदरती अहिड़ो मिलियल अथव? न जी त दोस्तों, फौज़िया सुमरो पंहिंजो दर्द भरियो वाक़ियो ज़रूरु ॿुधाइण शुरू करे थी, छो जो हुन तव्हांखे सभु मुंहिंजी ख़बर आहे त स्टोरी शुरू थिए पई। हुन ॿुधायो त लाज़मी आहे इंसान खे बेशक कुदरती त वाक़िया आहिनि, कुदरती त हिकिड़ो आवाज़ु आहे, पर इंसान खे पंहिंजे दिलि जो जेको ॾुख हूंदो आहे न उहो लाज़मी इन ॻाल्हि ते आणींदो आहे। छो जो को इंसान अहिड़ा हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, शाइरी कंदा आहिनि, के वीडियो ठाहींदा आहिनि, मतिलबु 1000 ॻाल्हियूं कंदा आहिनि। छो जो दिलि जो उन अंदरि जो जेको दर्द हूंदो आहे न उहो विलोड़ींदो आहे। जीअं इंसान कोन माण्हू लस्सी विलोड़ींदा आहियूं, ईअं अंदरि में विलोड़ींदा रहंदा आहिनि। दोस्तों, हिनखे को तमामु घणो ॾुख मिलियो फौज़िया सुमरो खे, जिन हिनखे मौसीक़ी ते आंदो। हिन जो शौक़ु त पंहिंजी जॻह ते हो, पर घणो हिनखे जेको आंदो वियो उन दर्द आंदो, ॾुख आंदो, जेके हिनखे ॾुख मिलिया कंहिं ॾिना, हिनजे दिलि वारे माण्हुनि न। छो जो तव्हांखे, असांखे, कुझु दोस्तनि खे लाज़मी दोस्त मिलिया हूंदा ॾुख दर्द जेके असां चाहींदा आहियूं, उनजा दर्द त लाज़मी तव्हां पाण सम्झी सघो था, पंहिंजे दिलि ते हथु रखी सघो था, छा वाक़िया आहिनि, छा थींदो आहे दर्द, कहिड़े हिसाब सां दर्द थींदो आहे, इनखे दर्द खे कीअं इंसान महसूसु कंदो आहे।
उहो तव्हां पाण भाइरनि दोस्तनि खे ख़बर हूंदी। हादसो हूंदो आहे तॾहिं तव्हांजी आवाज़ बि ईअं कंहिं थींदो दिलि आहे। दुखाई मतिलबु जी तव्हांजी बि कंहिं दिलि दुखाई शायदि थी सघे थो। दोस्तो तव्हां ॿुधो त फौजिया जी बि कंहिं दिलि दुखाई थी सघे थो। हुनजो चवण जो मक़सदु इहो त लाज़मी आहे इंसान हुनजी बि दिलि दुखी तॾहिं हू मौसीक़ी में आई ऐं इंसान लाज़मी तव्हांखे ख़बर आहे त ॾुख मिलंदो आहे त इंसान पोइ दर्द केॾांहुं न केॾांहुं ॿाहिरि कढंदो आहे, पोइ कंहिं न कंहिं हिसाब सां कंहिं न कंहिं यार दोस्त खे ज़रूरु ॿुधाईंदो आहे। दोस्तो चलो मां तव्हांखे अॻिते हली फौजिया जो वरी वाक़ियो ॿुधायां थो। हिन वाक़िए में माशाल्लाह वॾो वाक़ियो आहे। मां तव्हांखे पूरो वाक़ियो ॿुधायां थो, तव्हां पूरो ॾिसो मुंहिंजी वीडियो खे, तव्हांखे इंशाल्लाह पूरी वाक़ियो ॿुधायां थो। तव्हां ॿियो सुवाल पुछो, फौजिया तव्हां इश्क कयो, मोहबत कई न, छो त तव्हां पोइ सोचींदो त इहा ख़वातीन तमामु कीअं ज़ाती सुवाल सवाल आहे। त दोस्तो तव्हां फौजिया सुमरो जो खिलण मां ई तव्हांखे हुनजो दर्द, हुनजो ॾुख, हुनजो अंदरि जी जेका आहे महसूसु थींदी हूंदी। हुनजो सिर्फ़ु होट मतिलबु चपनि ते ई खिल नज़र अचे पई ऐं हुनजा दर्द भरिया जेके आहिनि खे जेके टहक आहिनि उहे तव्हां सम्झी सघो था। दोस्तो इन ॾाढो ॾुख भरियो वाक़ियो ॿुधायो आहे। मां तव्हांखे अॻिते वाक़ियो ॿुधायां थो। दोस्तो अगरि मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक कमेंट सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो ऐं मुंहिंजे चैनल खे ॾिसंदा रहो, तव्हांखे भलियुनि मां भला इंटरव्यू मिलंदा। चलो दोस्तो सवाल इश्क कयो ऐं हाणे पुराणो थी वियो। फनकार दोस्तो हे वाक़ियो तमामु वॾो आहे ऐं जीअं त तव्हां फौजिया सुमरो जा सुठा ॾिसी सघो था, ॻाल्हाइण ॾिसी सघो था, दर्द भरिया। मां तव्हांखे अॻिते हली पूरो वाक़ियो ॿुधाईंदुमि नेक्स्ट वीडियो में। त दोस्तो तव्हां पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे सलाम चई करे असां सलाम चऊं था ऐं तव्हां भाइरनि खे ऐं असांजी वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा। नेक्स्ट वीडियो मिलंदासीं इंशाल्लाह।